टोड़ अदालत पारा अमजद मुयसर ऐं दीदार शाम समेत 30 ॼणनि खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधनी ते पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कंदा आहियूं पिया। कराची जी अदालत जस्कम मगवाण अमजद मुयसर दीदार शाम ऐं ॿियनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अमजद मुयसर ऐं दीदार शाम समेत 30 ॼणनि खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधनी ते पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एक भेरो ॿीहर नाज़रीन खे अपडेट कयूं पिया। कराची जी अदालत जस्कम मकवाण अमजद मुयसर दीदार शाम ऐं ॿियनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अमजद मुयसर ऐं दीदार शाम समेत 30 ॼणनि खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधनी ते पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। कराची जी अदालत जस्कम मकवाण अमजद मुयसर दीदार शाम ऐं ॿियनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अमजद मुयसर ऐं दीदार शाम समेत 30 ॼणनि खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधनी ते पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे। कराची जी अदालत जस्कम मकवाण अमजद मुयसर दीदार शाम ऐं ॿियनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अमजद मुयसर ऐं दीदार शाम समेत 30 ॼणनि खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत ईंदड़ ॿुधनी ते पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती आहे।